अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तक़तुलू औलादकुम खश्यत इमलाक़ नहनु नर्ज़ुकुहुम व इय्याकुम इन्न क़त्लहुम कान ख़ित्अन कबीरा सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हिकिड़ो कुरागो शख़्स आयो। उन सां गॾु उन जो नौजवान पुटु बि हुजे। पोइ हज़रत उमर साईं खे दान ॾिनई, साईं मुंहिंजो पुटु आहे पर मुंहिंजो नाफ़रमान थी वियो, मुंहिंजो चयो नथो वठे, मूंखे हिन जे ख़िदमत जी ज़रूरत आहे पर मुंहिंजे वेझो ई नथो अचे। हज़रत उमर साईं जलाली जवान हुयो, यकदमि हिकिड़ो दुरो घुराई, उन नौजवान खे सबक़ सेखारण जे लाइ। त उन नौजवान हज़रत उमर साईं खे अर्ज़ु कयो, साईं जल्दी न मारियो, पर ऐं असांखे इहो बि त ॿुधायो त औलाद जो बि को पीउ ते हक़ु आहे या न। त हज़रत उमर फरमायो, औलाद जा पीउ ते 4 हक़ आहिनि। घणा? पहिरें नंबर ते औलाद जो पीउ ते हक़ु आहे त शादी करे, त नेकोकार औरत सां शादी करे, हयादार पर्देदार औरत सां शादी करे, जंहिंजो ख़ानदान मालूम हुजे। खश्ते अव्वल चूने हद में मार कज, तासरिया में रवद दीवार कज, दीवार जी परिसर सिधी त सजी दीवार सिधी, परिसर टेढ़ी थी वई त सजी दीवार टेढ़ी थी वेंदी। मर्द जी इब्तिदा औरत खां आहे, औरत सही त मर्द भी सही। औरत में टेग अची वियो त उन जो असर पूरे खानदान ते पवंदो।
इन जे करे हज़रत उमर फरमायो औलाद जो पहिरें नंबर ते पी ते हक़ आ त शादी करे त नेकोकार औरत सां शादी करे जंहिंजो ख़ानदान मालूम हुजे। बे नंबर ते हज़रत उमर फरमायो औलाद जो पी माते हक़ आ त बच्चो ॼमे तो उन जो नालो भलो रखोसि, इस्लामी नालो, अब्दुल्ला, अब्दुर्रहमान, अब्दुर्रऊफ, अब्दुर्रज़ाक, अब्दुस्समद, अब्दुल हफीज, भला नाला ही जंहिंजे मुंड में अब्दु आ। बे नंबर ते भलो नालो मोहम्मद, अहमद, हामिद, महमूद, मुजम्मिल, मुदस्सिर, बशीर, नज़ीर या साहबा जा नाला अबू बकर, उमर, उस्मान, अली, हसन, हुसैन, तलहा, जुबैर, साद, सईद, बिलाल, अम्मार, सुहैब, सलमान। न्याणी ॼमे त खदीजा, आशा, हफ्सा, मारिया, मैमूना, उम्मे सलमा, उम्मे हबीबा, रुकैया, उम्मे कलसूम, ज़ैनब, फातिमा, सुगरा, कुबरा। नबी जे बीबिन सगोरन जो नालो या नबी जे न्याणियुनि सगोरन जो नालो या नबी जे सहाबियात, नबी जे पाक घराणे जे पाक बीबिन जो नालो रखो, छो त नाले जो भी 40-50 असर थींदो, नाले जो भी असर थींदो। मां नथो चवां मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला मां मोहम्मद के सॾु कंदो या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ जंहिंजो भी नालो मोहम्मद हूंदो सभु चवंदा लब्बैक, जी मौला असां हाज़िर आहियूं। अल्लाह से फरमाईंदो मां त पंहिंजे सोणे नबी के सॾु कयो, तव्हां छो जवाब ॾिनो? बाना चवंदा या अल्लाह असांजो नालो भी मोहम्मद आ, असां सम्झोसीं शायद असां के सॾो आ। नबी साईं फरमायो अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो। अल्लाह साईं फरमाईंदो तव्हांजो नालो भी मोहम्मद आ, त लॻो मुंहिंजे सोहे मोहम्मद जे पोयों नाले जे सदके भी अॼु माफ़ी ॾे। त बे नंबर ते औलाद जो हक़ अथव पी मां ते, त नालो उन जो इस्लामी रखो। 3 नंबर ते हज़रत उमर फरमायो औलाद जो पी मां ते हक़ आ, त जॾहिं महिल बच्चो सम्झ सां थिए त उनखे तालीम क़ुरान जी ॾियोसि, उनखे तालीम। अंग्रेजी पढ़ूं तालीम ना है, इहो हिकिड़ो हुनर आहे। जीअं दर्ज़ाए पे हिकिड़ो हुनर आहे, मिस्त्राए पे हिकिड़ो हुनर आहे, सोनार को धंधो हिकिड़ो हुनर आहे, तिजारत ऐं वापार हिकिड़ो हुनर आहे, हारपो भी हिकिड़ो हुनर आहे, मालाए पे हिकिड़ो हुनर आहे, माली। ईअं अंग्रेजी पढ़ण भी हिकिड़ो पेट पालण जो हुनर आहे। तालीम उनखे चइबो आहे जंहिंसां हलाल ऐं हराम जो पतो पवे। तालीम उनखे चइबो आहे जंहिंसां जाइज़ ऐं नाजाइज़ जो पतो पवे। तालीम उनखे चइबो आहे जेका बाने खे रब सां मिलाए, उहा तालीम अथव क़ुरान वारी।
अल्लाह से फरमायो कल्ला इन्नहा तज़किरा, खबरदार तालीमी किताब कुरान थव। जेकर चाहो था असांजा बच्चा असांजूं न्याणियूं तालीम याफ़्ता थियनि त पंहिंजे बच्चनि ऐं न्याणियुनि खे कुरान पढ़ायो। स्कूलनि ऐं कॉलेजनि में असांजा बच्चा डॉक्टर थींदा, प्रोफेसर थींदा, इंजीनियर थींदा, जज थींदा, काज़ी थींदा, जर्नल थींदा, गवर्नर थींदा। पर अल्लाह से फरमायो कल्ला इन्नहा तज़किरा, तालीम याफ़्ता हुआ जा वटि कुरान वारी तालीम है। स्कूलनि ऐं कॉलेजनि मां असांजे बच्चनि खे जेका दौलत मिलंदी उहा पुट ई खसींदनि। बाबा डॉक्टर थींदा, प्रोफेसर थींदा, इंजीनियर थींदा, जज थींदा, पैसा ठाहींदा, बंगला, ज़मीनूं, दुकान, बैंकूं भरींदा। स्कूलनि ऐं कॉलेजनि मां असांजे औलाद खे जेका दौलत मिलंदी उनखे पुट खसींदा। बंगुलनि ते भी पुट कब्ज़ो कंदा, ज़मीनुनि ते, दुकाननि ते, प्लाटनि ते, खीसे में भी पुट पैसा छिके करे बाहर कढंदा। हुननि इदारनि मां असांजे औलाद खे जेका दौलत मिलंदी पुट खसींदनि। पर अॼु तव्हांजे हिन नंढड़े मदरसे मां इन्हनि बच्चनि खे जेका दौलत मिली आहे उहा क़ुरान वारी दौलत है। या एडी अजीम दौलत है जो का माओ जे लाल के ताकत ही ना है जो असांजे बच्चन खां केरु या दौलत खसे सके। कोसापुल में हूंदा तरह भी कुरान सीने में, हैदराबाद कराची विया तरह भी कुरान सीने में, मक्के मदीने विया तरह भी कुरान सीने में, जिंदा तरह भी कुरान सीने में। पर मुझे नबी फरमायो इज़ा मात, जॾहिं मरी वेंदो कांदी उनखे क़ब्र में पूरे मोटी ईंदा, कुरान क़ब्र में भी उन सां गॾु। पोइ सीने में ॿार थो निकिरे। पोइ हिन जे आॾो ई बीर छो त उहो मुनकर नकीर जेके फ़रिश्ता आहिनि उन्हनि जी सूरत ख़तरनाक। ॾोहीअ जेतिरा उन्हनि जा ॾंद, नीरियूं ऐं सायूं उन्हनि जूं अखियूं, लोही गुर्ज़ उन्हनि जे हथनि में। हदीस में अचे थो हे मुनकर नकीर फ़रिश्ता रुॻो पंहिंजी सूरत ॾेखारनि क़ब्र में, इन जहिड़ो को अज़ाब आहे। क़ुरान हिन जे आॾो बीह जीअं उन्हनि खे ॾिसे। पोइ हीउ चए थो मन त तूं केरु आहीं? क़ुरान थो चवे न सदीक़ मां तुंहिंजो दोस्त आहियां। यार मां त तोखे सुञाणा ई कोन थो। क़ुरान थो चवे तुंहिंजो ॾोह कोन हो। दुनिया में मुंहिंजी सूरत बि, हाणे मुंहिंजी सूरत बि आहे। मां ओ क़ुरान आहे जंहिंखे तूं पढ़ंदे, जंहिंखे तूं सीने में साड़ियो तो दुनिया में मुझो साथ ॾिनो, हाणे क़यामत ताईं मां क़ुरान तुंहिंजो साथी। हदीस में अचे तो वरी क़ुरान क़ब्र मां ॿाहिरि थो निकिरे। सतनि आसमाननि खे चीरे करे अर्श अज़ीम खे चंबड़ी थो पवे। या अल्लाह मुझो हिकिड़ो दोस्त आयो आहे, उनखे बंगले जी ज़रूरत है। मुझो हिकिड़ो दोस्त आहे, उनखे बिस्तरे जी ज़रूरत है। अल्लाह ताला क़ुरान मजीद जी सिफारिश क़बूल थो करे। जन्नत जे बंगले जी चाबी भी खणी थो अचे, जन्नत जो बिस्तरो भी खणी थो अचे। पोइ बिस्तरो विछाए इन क़ुरान वारे खे चए थो नम नम, ओ
ओ मुंहिंजा दोस्त हाणे आराम सां सुम्ही पओ तो दुनिया में मुंहिंजो साथ ॾिनो हाणे क़यामत ताईं मां क़ुरान तुंहिंजो साथी। वरी क़यामत जो ॾींहुं थींदो इहो उथंदो नी। अल्लाह साईं फरमाईंदुसि इक़रा वर्तक, ओ हाफ़िज़ क़ुरान पढ़ंदो वञ, जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो वञ। सब चओ सुभान अल्लाह। वरत्तिल कमा कुंत तुरत्तिल फि दुनिया, जे दुनिया में तो उस्ताद के ठाए ठाए कुरान मजीद पढ़ी ॿुधायो। रमज़ान में जमायत के तो मुसल्ले ते भी कुरान मजीद ठाए ठाए ॿुधायो। हाणे मुंहिंजे साम्हूं भी कुरान मजीद ठाए ठाए पढ़ंदो वञ, जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो। आखिरी सूरत कुल अऊज़ु बिरब्बिन नास मालिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। जिथे आखिरी सूरत जी आखिरी आयत पहुचे उते तुंहिंजी जाइ थे जन्नतुल फिरदौस, जिते नबी रसूल रहंदा। उते जो पहुचंदो त रब खे चवंदो या अल्लाह मुंहिंजे अकेले जी त मेहनत कान आई, उस्ताद मोहम्मद यूसुफ जी भी मेहनत हुई, मोहतिम साहब जी, मुतवली साहब जी, पिरालो जा असांजा मेमर साहब उन्हनि जी भी मेहनत हुई। क्या अनो ॾिनो, क्या चांवर ॾिना, क्या लटा कपड़ा ॾिना, क्या 5 रुपया ख़र्ची ॾिनी, क्या मानी खाराई। या अल्लाह इन्हनि सभिनी जी मेहनत हुई, मां अकेलो जन्नत में न वेंदुसि। हदीस में चए थो उलमा खां तव्हां पुछी ॾिसो कुरान मजीद जे तालीम में जन भी ज़रे जेतिरी ख़िदमत कई, इहो हाफ़िज़ उन्हनि सभिनी खे पाण सां गॾु जन्नत में वठी। हज़रत अम्मार नबी साईं जो साहबी आहे। साईं जन जे आॾो अचे पियो, नबी साईं खिलियो, मुस्कुरायो। अम्मार अर्ज़ कयो साईं कुर्बान वञा, मुंहिंजो अबो अम्मा जे कदमनि तां कुर्बान। अॼु मूंडे निहारे खिलो पिया। पाण फरमायूं पुट अम्मार, जॾहिं तूं रस्ते तां अची पियो हिकिड़ी फ़रिश्तनि जी जमायत हुई। हिकिड़े फ़रिश्ते अचे तुंहिंजे पेरनि जे हेठों पर विछाया। वरी ॿियो फ़रिश्तो आयो, उनखे धिको ॾिनई त तूं परे थी, त हिन जे पेरनि जे हेठां मां पर विछायां। वरी टियों फ़रिश्तो आयो, उन्हनि ॿिन्हिनि खे धिको ॾिनई त तव्हां ॿई परे थियो, त हिन क़ुरान मजीद पढ़ण वारे तालिब जे पेरनि जे हेठां मां पर विछाया। जेका रहमत हिन ते वसे थी उनजो हिसो मूंखे मिले। इन्नल मलाइकत तज़उ अजनियतहा रिज़ल लितालिबिल इल्म। मुंहिंजे नबी फरमायो जॾहिं ही क़ुरान मजीद पढ़ण वारो तालिब पंहिंजे घर मां निकिरे थो, पेर उघाड़ा, लटड़ा फाटल, हिकिड़ो पाचो मथे ॿियो पाचो हेठि, चौपल भी मटियल सटियल, पर जॾहिं क़ुरान मजीद पढ़ण जे लाइ मस्जिद में मदरसे में अचे थो, मुंहिंजे नबी फरमायो अल्लाह ताला जा फ़रिश्ता इन जे पेरनि जे हेठों पंहिंजे रहमत जा पर विछाईंदा। ॿुधायो हाणे हिन जो केरु मुक़ाबिलो करे सघंदो हिननि तालिबनि जो? नबी से फरमाया इन्ना अशराफ उम्मती
हमलतुल कुरान व असहाबुल लैल। अल्लाह जो नबी तो फरमाए तो कायनात में सब का भले में भलो इज्जत वारो सब का वधीक शराफत वारो अशराफ उम्मती मुझी उम्मत में वडे में वडो बेहतरीन शरीफ मानू हुआ हमलतुल कुरान जंहिंजे सीने में अल्लाह जो कुरान। अॼु कड़ान जेके वाइदो कनि त पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदासीं। इरादो आहे हिननि जे पीउ मां खे नूर जो ताज मिली। हदीस में अचे थो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला हाफ़िज़ जे अबे अम्मा खे घुराईंदो। कुराड़ो कुराड़ी ॿई फरिश्तनि खे फरमाईंदो हिननि जे मथे ते नूर जा ताज रखो। मुझे नबी फरमायो उन नूर जे ताजन जी एडी त रोशनी हूंदी जो दुनिया जो सिज भी उन जो मुकाबलो न करे सघंदो। अल्लाह से फरमाइंदो हे नूर जा ताज इन हाफ़िज़ जे अबे अम्मा कुराड़े ही कुराड़ी जे मथनि ते रखो। माण्हू परेशान थींदा ही केरु वलियन गौसन कुतुबन अक्ताबन अब्दालन ई सरदारन बादशाह केरु रब जे तरफा ऐलान थींदो ई मुझे सोने नबी जा उहे गुनहगार उम्मतियन जन पंहिंजे बच्चन खे कुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बनायो। सो हिननि जे पीउ मां खे ताज मिली वियो। बाक़ी ही साले थींदा हाफ़िज़ थींदा कुरान मजीद संभालींदा अमल कंदा त हिननि जे लाइ बि भलो आहे। जेकॾहिं कुरान विसारे छॾियूं अमल न कयूं त सज़ा हिननि खे मिलंदी। बाक़ी पीउ माउ जे लाइ उहो नूर जो ताज आहे। मां मदरसे पढ़ंदो हुउसि पोइ बाबो साईं मूंखे 10 रुपया 15 रुपया ख़र्ची ॾींदो पोइ मूंखे चवंदो मां जो तोखे ख़र्ची ॾियां थो भला मूंखे फ़ाइदो थींदो अॻिते तोखे लटा बि वठी थो ॾियां तोखे मदरसे छॾियो अथमि भला मूंखे फ़ाइदो थींदो। मां चवंदो हुउसि बाबा तव्हांजे लाइ त फ़ाइदो आहे ई आहे। तव्हां असांखे मदरसे में छॾियो कुरान मजीद पढ़ण जे लाइ तव्हांजे लाइ जन्नत में नूर जो ताज तैयार थी वियो। बाबा साईं हाणे असांजे लाइ दुआ घुरो अल्लाह ताला असांखे आलिम हाफ़िज़ ऐं साले बनाए तव्हांजे लाइ जन्नत में नूर जो ताज तैयार। हाणे असांजे लाइ दुआ घुरो त अल्लाह असांखे अमल जी तौफ़ीक़ ॾे। सो हिननि जे पीउ माउ जे लाइ जन्नत में नूर जो ताज। असांजा हज़रत बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा तव्हां पंहिंजे बच्चनि खे कुरान मजीद जी तालीम जे लाइ मदरसे में छॾियो तव्हांजी जवाबदारी ख़तम। तव्हांजी जवाबदारी अल्लाह ताला तव्हां खां हाणे पुछा न कंदो। तव्हां पंहिंजी जवाबदारी पूरे करे छॾी। तव्हां चङे कम जे लाइ भली तालीम जे लाइ दीनी तालीम जे लाइ मदरसे में औलाद खे छॾियो तव्हांजी जवाबदारी ख़तम। हाणे औलाद जी तव्हां खां पुछा न थी। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजी औलाद खे कुरान मजीद जी तालीम खां महरूम कयो माश जे मसइले जे करे नौकरी जे करे रोज़गार जे करे त मदरसे में पढ़ंदा बुख मरंदा पोइ हाणे क़यामत ताईं तव्हां जवाबदार आहियो। समझो था या न हाणे क़यामत ताईं तव्हां औलाद जा ॾाढो जवाबदार आहियो। क़यामत जो ॾींहुं थींदो इन औलाद जो हथूं
तो अबे अम्मा जी गिरेबान होंदी खुदा जी कोरट होंदी चंदा रब्बना आतिहिम ज़ैफ़ैन मिनल अज़ाब या अल्लाह असां के अज़ाब छो तो करी असां जो अज़ाब भी असां जे वडन के कर वलानुहुम लानन कबीरा लानत कर त इनन ते लानत कर या अल्लाह असां त मासूम हुयासीं दुनिया जे जहान जी काई ख़बर कान हुई असां जा अबो अम्मा असां के हाफ़िज़ बनाइन हा असां सोने हुसैन वांगुर बचपन में हाफ़िज़ थी वञूं हा असां जा अबो अम्मा असां के निमाज़ी बनाइन हा असां सोने हुसैन वांगुर कुसजी वञूं हा पर निमाज़ के न छॾूं हा असां स्कूल न वेंदासीं त ख़र्ची बंदि थी वेंदी माल के गाह न विझंदासीं त मार मिलंदी पर क़ुरान पढ़ण जे लाइ न वियासीं निमाज़ पढ़ण जे लाइ न वियासीं अबे अम्मा मार त न ॾिनी पर हिननि खे कावड़ बि कान आई आतिहिम ज़ैफ़ैन मिनल अज़ाब असांजो अज़ाब बि असांजे वॾनि खे कर अज मुसलमान चए तो साईं मां 2 करोड़ खर्च करे पंहिंजे पुट खे डॉक्टर बनायो डॉक्टरीअ जे लाइ 2 करोड़ हुजनि हाणे जेको 2 करोड़ खर्च करे डॉक्टर थींदो इहो क़ौम जी ख़िदमत कंदो या मुंडी कातीअ सां कोंदो इहो डॉक्टर जेको पैसा ॾेई करे इन मंज़िल ते पहुतो आहे तव्हां तबियत ॾेखारींदोसि नी चवंदो बाबा 1000 रुपया फीस ॾे वरी टेस्टनि वारे ॾे वञ टेस्टनि वारे खां कमीशन वठंदो बुखार टेस्ट कराया मलेरिया है या वॾो बुखार आहे टाइफाइड फिफड़ टेस्ट कराया जेरो टेस्ट कराया गुर्दा टेस्ट कराया रत टेस्ट करा शुगर केतिरी आहे ब्लड प्रेशर टेस्ट करा टेस्टनि वारनि खां कमीशन वठंदा आहिनि इहे डॉक्टर ये खुद टेस्टनि वारनि असां मस्जिद में कूड़ थो ॻाल्हाए कराची वञो तव्हां घटि में घटि ₹1 रुपया टेस्टनि जे लाइ खणी वञो अॻे जेके हकीम हूंदा उहे टेस्ट कंदा उहे ॾिसी करे ॿुधाईंदा नी तोखे इहा बीमारी कंपनियुनि वारनि खां पैसा वठंदा ये जेके मोटर साइकिलुनि ते ईंदा आहिनि दवाऊं खणी थेला त हीअ ॾियो दवा 2 नंबर दवाऊं इन्हनि खे ॾियो त मरनि त जान छुटे इन्हनि खां कमीशन वठंदा त हीअ असांजूं दवाऊं हलायो तव्हांखे कैनेडा घुमाईंदासीं बर्तानिया घुमाईंदासीं हज उमरा तव्हांखे कराईंदासीं मेडिकल स्टोर वारनि खां कमीशन वठंदा आहिनि त मां दवा लिखी ॾींदुसि तुंहिंजे स्टोर जी ॿी जातो मिलंदसी हाणे मां तव्हां खां पुछां थो जंहिं पीउ 2 करोड़ ख़र्च करे पंहिंजे पुट खे इहो डॉक्टर बनायो आहे सभु डॉक्टर हिकु जॻह न आहिनि पर इहो डॉक्टर इन ॾोह में इन जो पिणस मुलवस आहे या न हिन वक्त करोड़ रुपया 1.5 करोड़ रुपया सूबेदार की सीट है करोड़ रुपया दियो सूबेदार जो ऑर्डर वठ जहाँ पी करोड़ रुपया ॾेई करे पंहिंजे पुट खे सूबेदार बनाए जेको 5 सिपाही वठी करे चौक ते बीठो खीर वारा के भी चए त 2 किलो इते ॾेई वञ चांहि जे लाइ गिदरनि वारनि खे बि चए त 2 गिदरा रख टमाटनि वारनि खे बि चए त 2 किलो रख टमाटर मोटरसाइकिल वारो तुंहिंजा कागज़ सही न 50 रुपया 100 रुपया ॾे चुंची वारो ट्रैक्टर ट्राली वारो असां जहिड़ो मौलवी ईंदो त वरी ॿाहूं ॿधंदासीं दुआ घुरो सम्झंदा त हीउ मौलवी गिचीअ में पवंदा असांखे वरी ॿाहूं ॿधंदा को ऑफिसर को वकील उनखे ॿाहूं ॿधंदा बाक़ी कंहिं ग़रीब खे छॾींदो न हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो सूबेदार जंहिं पिणस
50 लाख करोड़ रुपया ॾेई करे हिनखे ऑर्डर वठी ॾिनो आहे इहो पिणसे इन ॾोह में मुलवस थींदो या न तव्हां त चओ था त मां पंहिंजे पुट खे जी ज़िंदगी ठाही आहे ज़िंदगी हीअ अथव बाबा मां जो क़ुर पढ़ां थो मुंहिंजे पीउ मां खे सवाबु मिलंदो या न तव्हां पंहिंजे पीउ मां खे सवाबु बख़्शिराइण जे लाइ छा कंदा क़ुर पढ़ाईंदा हो क़ुर पढ़ंदा हो कि नेक भी आन औलाद नेक है रोगी में कोई असांजो नौजवान हो पर उनजो क़ुर सां ताल्लुक़ आलिमनि सां बुज़ुर्गनि सां ताल्लुक़ हुयो पीउ खे पुट बि हिकिड़ो हुयो बैंक में मैनेजर जो उनखे ऑर्डर आहे बैंक पीउ खे चई बाबा मां पिनी करे तव्हांखे खाराईंदुसि हीअ बैंक जी नौकिरी असांजा आलिम चवंदा हराम आहे मां इहा नौकिरी न कंदुसि हिन में व्याज जो कारोबार आहे व्याज वठंदड़ ॾींदड़ ॾेती लेती जेके कंदा शायदि इहे सभु हिकिड़े ॾोह जा ॾोह आगा बुज़ुर्ग बि आहे नेक बि आहे पीउ मां खे चई त मां पिनी करे तव्हांखे खाराईंदुसि हीअ हराम वारी नौकिरी मूंखां न करे ऐं अॼोके दौर में असांजा वालिदैन चवंदा त हुजे ई पुट खे हराम वारी हलाल वारी हुजे